अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु शिकागो खां मां राकेश ऐं लंडन जे मज़ाफ़ाती इलाइक़े मां आकाश गॾु आया असां सां। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो असां सोचियोसीं त कराची जे बारे में ॻाल्हाइजे। कराची ते कुझु टाइम अॻु में हिकिड़ो एपिसोड कयो होसीं, पर अॼु असां टॉपिक खे हिकिड़े मख़सूस तरीक़े सां ॾिसणु चाहियूं पिया त कराची में जेको सिंधी अॼु जो जेको आहे उहो कराची जे बारे में छा पियो सोचे, उन जाइ जे बारे में, उनजो परसेप्शन छा आहे, उन इलाइक़े जे बारे में जेको आहे कीअं असां उनखे इंटरप्रेट कयूं अॼु जे कराची खे सिंधी एंगल खां, सिंधी वेंटेज पॉइंट खां। ऐं उन में जेको हिन वक़्तु पाण कयूं पिया, उन में मे बी जेको कॉमन तरीक़ो आहे हिन वेंटेज पॉइंट जो अॼु जो, मे बी उनखे थोरो क्रिटिकली एनालाइज़ कयूं त उन में कहिड़ा मसइला आहिनि। त अवकाश जेको आहे किताबु पढ़े पियो अॼुकल्ह कराची जी तारीख़ जे बारे में, त कराची जी तारीख़ खां शुरू करां त अवकाश कॾहिं बाबा इहो शहर कराची जो नज़र अचे पियो पाण खे नक्शे ते नमूदार थींदे? छॾ यार, हिकिड़ो किताब किताब ॿ किताब पिया पढ़ा। मरी को किताब पूरो थो थिए, तूं हुनखे ज़ीरो करे छॾी। चलो ठीकु आहे बाबा, क्रेडिट तोखे पूरो था ॾियूं किताबनि जो। यार लेट्स स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट, ठीक है? त चवनि था त माई कोलाची, दिस इज मोर ऑफ अ लेजेंड, लाइक अ क्रिएशन मिथ, ठीक है? इन जो एविडेंस मिले भी थो पर कोन भी मिले तो, कॉन्क्लूसिव कोन्हे, पर इट गोज समथिंग लाइक माई कोलाची हुई, पोइ उन जो हस्बैंड जेको सो समुंड में बुॾी वियो, त उन जी यादि में शी स्टेड देयर, समथिंग लाइक दैट। कोलाची ज़ात त आहे, पांखे ख़बर आहे, सिंध में काफ़ी कॉमन ज़ात आहे। हाँ, कोलाची तो दोस्त बयान खोड़, दोस्त मुंहिंजा बि आहिनि, हा बिल्कुलु, असां पाड़े में हूंदा। त उतां खां या हिन जी चवनि था शुरूआति थी। पर कराची शहर जेको आहे, सिटी जेको आहे, उहो इलाही माण्हू चवनि था त ग़लति, इनकरेक्टली चवनि था, थ्रू इग्नोरेंस मोस्टली। त अंग्रेज़ आया त इहो जेको सो मच्छरनि जो माना त हो ॻोठो हिकिड़ो, नथिंग मोर देन दैट, ऐं अंग्रेज़नि हुनखे शहर ठाहियो। पर हक़ीक़त जेका आहे, इट कैन नॉट बी फर्दर फ्रॉम दैट, ठीक आहे? बेसिकली बिफोर अंग्रेज़नि जे अचण खां पहिरीं सेवण जो हिकिड़ो हमराह हो, जंहिंजो नालो सेठ भोजूमल। सेठ भोजूमल जेको हो उहो आयो कराची, ऐं उन बेसिकली कराची जो पोटेंशियल ॾिठो एज एन इंटरनेशनल ट्रेडिंग पोर्ट, ठीक है ना? दिस इज वे बिफोर ब्रिटिश केम। So he visualized an international trading port when there was nothing. So yeah, हिन जेको सो माना सेटअप बि कयो, उते बिज़नेस बि स्टार्ट कई, ॿिया माण्हू बि आया, ट्रेड बि हलण, ऐं इन एतिरी ट्रेड हली जो उते ज़रूरत पई त उते किलो बि ठाहिजे। त ही जेको अॼु जो खारो दर आहे, इहो जेको इलाइक़ो आहे, दैट्स वेयर ही एक्चुअली सेटअप शॉप। उन इलाइक़े में हिन पंहिंजो शहर क़ाइमु कयो, ऐं उते पोइ हिननि जेके बि हुआ माण्हू, पर अंडर हिज सुपरविजन, उन्हनि किलो बि ठाहियो उते। ऐं उन किले जा हुआ 2 दरवाज़ा, हिकिड़ो खुलंदो हो लियारी दरिया जे साइड ते, उन चवंदा मिठो दर, छो जो मिठो पाणी आहे। वरी हिकिड़ो हो खारो दर, राइट, ऐं तव्हां सम्झी विया हूंदव उहो जेको सो समुंड जे पासे खुलंदो, त नालो थियो खारो दर। ऐं उन किले में कैनन्स बि सेटअप कयलूं, तोपूं सेटअप कयलूं, जेकियूं कतर खां इम्पोर्ट थियूं ऐं उन किले खे बचाइण लाइ। त एतिरो इलाबोरेट, एतिरो वॾो सेटअप पहिरीं खां थी चुको हो। अच्छा, इहो जेको इहो पोइ जॾहिं अंग्रेज़ आया त उन्हनि इहे सभु दीवारूं ठाहियूं, ऐं हिन जेको खारो दर मिठो दर, इहो सॼो इलाइक़ो जेको आहे, इनखे हिननि नालो ॾिनो ओल्ड सिटी। ओल्ड सिटी चई इनखे टोटली इग्नोर कयूं, ऐं हिननि उन जे पासे में जस्ट एडजस्टेंट टू इट, जेको अनडेवलप एट दैट पॉइंट, एतिरो डेवलप्ड एरिया कोन हो सदर जो, उते उनखे हिननि पंहिंजे प्लान जे तौर ते हिकिड़ो कैपिटल, माना कराची जो सिटी सेंटर करे उन्हनि उनखे डेवलप कयो।
सदर पोइ सोल्जर बाज़ार, इहो सॼो जेको आहे सोल्जर बाज़ार बि हिननि जो ई अंग्रेज़नि जो ई एरिया माना टाइम में ठहियो. So that's how they started. But when the British came, they occupied an hustling bustling city, an international trading port. ठीक है ना. हुन अची करे इहो विजुअलाइज़ कोन कयो हो, माना they didn't visualize from scratch त कराची एतिरो वॾो पोर्ट ठहींदो. सही है ना. They already saw the person who the visionary या pioneer जेके चइजे, who saw this before when there was nothing, credit तो उनखे वेंदो ना. That person was Seth Bojumal. So that's the initial जेका known facts आहिनि. माई कोलाची वारो fact ऐं myth जेको आहे उन मिक्स आहे. So it might be true त उते ॻोठो ऐं माई कोलाची तॾहिं छॾियो काफ़ी हिते इन इलाइक़े में सहली इलाइक़े में हिस्टोरिकली मेट्राइकल सोसाइटीज़ रहियूं आहिनि त उहा मे बी लीडर हुजे. पर ऐं उनजो मे बी बुर्स न गुम थी हुजे, इहा हिकिड़ी मिथ पार्ट हुजे, आई डोंट नो. पर जेको नॉन जेका हिस्ट्री उहा ई आहे. अच्छा अच्छा, वाह वाह. त हाणे जेको आहे कराची, इहा त पाण हिकिड़ी एस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि कई आहे. अर्ली अंग्रेज़नि जो अराइवल थिए थो. उन खां पोइ कराची में 2 मैस माइग्रेशन इवेंट्स थिया आहिनि ऐं पॉपुलेशन जी ट्रिकलिंग त हल्दी हल्दी आई आहे. हिकिड़ो मास माइग्रेशन इवेंट आहे कराची जो 47 जो 47 to 51 52 ताईं तमामु हिकिड़ो इन्फ्लक्स थो अचे पियो नॉर्दर्न इंडिया खां प्राइमरीली, पर इंडिया जे ॿियनि इलाइक़नि खां बि जेके माण्हू लॾे अचनि था पिया विरहाङे जो दौरान, उहे आया. उहे पनाहगीर हुया. उन्हनि शुरू में जेको आहे अर्बन सेंटर्स में वञी करे जेको आहे रिहाइश इख्तियार कई. उन्हनि जो घणो हिसो कराची ताईं बि आयो. कराची जो हिकिड़ो उन वक़्तु ॿियो फैक्टर पुल इहो बि हुयो त कराची उन वक़्तु कैपिटल शहर हुयो नए मुल्क जो. जेको नओं मुल्क पाकिस्तान ठहियो त उनजी बि पुल हुई वॾी गादी वारे हंधि हुजण जे करे. हिकिड़ो त वॾो इवेंट इहो थो थिए त हुन में जेको डेमोग्राफिक हुई शहर जी चेंज थी काफ़ी उन दौरान उन पीरियड में. In a time में also what happened was that Hindu population कराची जी उहा तॾहिं 96% हुई before partition, just before partition. ठीक है ना. It went down to 2% in 10 years. हा, छो त हू लॾे विया, घणा माण्हू लॾे विया. 96% is very, I'm surprised that 96% हुई. मां अंग घटि ॿुधा आहिनि हिन खां, पर तमामु सिग्निफिकेंट चंक हुयो पॉपुलेशन जो. पर तूं चई कोट पियो कयां अॻे किताब मां. हा 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 त हा इहो हुयो बिल्कुलु. उहो जेको डोमिनेंट पॉपुलेशन हुई जेकॾहिं डेमोग्राफिक्स खे कढूं त उहो सिंधी हिंदुनि जी हुई, इहो चयो वेंदो आहे. या सब्सटेंशियल चंक उन्हनि जो. पर विदिन 5-10 years में उहो डेमोग्राफिक शिफ्ट थी थिए पई, छो त घणा माण्हू लॾे विया या लॾाया विया. पर उहे जॾहिं माना माइग्रेंट्स आया, जेके रेफ्यूजीस आया इंडिया मां, त उन्हनि खे हिकिड़ो त एक्सक्यूज़ हो दे ऑल्सो टुक पार्ट. हिन जा एविडेंस आहे त दे टुक पार्ट इन वायलेंस हिते कराची में. ऐं ॿियो इहो आहे त स्टेट पॉलिसी इहा हुई, माना स्टेट जेको आहे लियाकत अली ख़ान खे चइजे त, छो जो कराची खे करे छॾियऊं फेडरल टेरिटरी. उते सिंधियुनि खे ज़मीन वठण ते बंदिशूं हुयूं. देयर वर लिमिटेशंस ऑफ हाउ मच लैंड सिंधीज़ कुड बाय. दिस इज़ ऑल डॉक्यूमेंटेड. ठीकु आहे. ऐं पोइ इन टाइप जी जेका एटीट्यूड हो त बाबा इन्हनि खे विड़ी करे बि कढो, हिननि खे इहे जॻहियूं तव्हां जूं आहिनि. त छो जो कराची में हिंदू मेजोरिटी हुई त दैट ऑल्सो अट्रैक्टेड जेके माइग्रेंट्स आया पिए, उन्हनि जे लाइ ईज़ी हो त कराची में अची सेटल थी वञनि. हा, त हिकिड़ो त इहो वॾो जेको आहे कि हिकिड़ो पीरियड हुयो जंहिंमें डेमोग्राफिक चेंज हुयो, माना लेट 47 खां वेंदे मिड 50s ताईं जो जेको हिकिड़ो पीरियड हुयो. उन खां ॿियो जेको वॾो पीरियड आहे जंहिंमें डेमोग्राफिक कराची जा शिफ्ट था थियनि वरी, उहो आहे 80s जो. लेट 70s खां मे बी लेट 80s ताईं 10 साल जो पीरियड आहे जेको अफगान वॉर जेका हले पई. उन में हिकिड़ो सब्सटेंशियल अमाउंट ऑफ रेफ्यूजीज़ अगेन अफगानिस्तान मां हाणे निकिता. उहो उन्हनि मां हिकिड़ो सब्सटेंशियल चंक उन्हनि माण्हुनि जो कराची में कंहिं न कंहिं नमूने सां पहुतो रोज़गार जे लाइ या पंहिंजे वट एवर जेको बि कनि पिया. पर they were basically again seeking primarily economic opportunities and survival. पर हाणे मूंखे ख़बर न आहे उन दौरान स्टेट पंहिंजी पाकिस्तान जी छा पॉलिसीज़ इख्तियार करे पई.
I don't know if you know something about that period also. तो पंहिंजी स्टेट जो न छा जेको आहे हुयो पॉलिसी स्ट्रक्चर सेटलमेंट जे बारे में। यार उन टाइम ते बेसिकली वो ज़िया जो दौर हो, ठीकु आहे, ऐं ज़िया खे थ्रेट हो बेसिकली पीपी मां या पीपी जो जेको होम बेस हुई सिंध हुन मां, जेको बि रीज़न हो, माना रीज़न ते ॻाल्हाइण हिकिड़ी टाइप ऑफ स्पेकुलेशन आहे, पर जेको थियो उहो इहो थियो जो ज़िया जे टाइम में स्टूडेंट पॉलिटिक्स थी मिलिटराइज़ ऐं सिंध में रेडिकलाइज़ेशन वधी। ठीक आहे, रेडिकलाइज़ेशन माना जनरली वधी, जेके इस्लामिक या रिलीजियस एक्सट्रीमिज़म में हुआ उहे रिलीजियस साइड ते हुआ उहे एक्सट्रीमिस्ट थी विया, जेके एथनिक लिंग्विस्टिक साइड ते हुआ उहे एथनिक लिंग्विस्टिक एक्सट्रीमिस्ट थी विया। ठीकु आहे न, हर जॻह ते पोलराइज़ेशन इंक्रीज़ थी। त उन में मिसाल तौर जेके हथियार अफ़गान जंग लाइ ईंदा हुआ कराची पोर्ट ते, वेस्ट मां ईंदा हुआ कराची पोर्ट ते, पोइ उहे इलाही सारा हथियार जेके आहिनि से कराची में ई रहिजी वेंदा हुआ स्मगल थी करे। ठीकु आहे, ऐं ॿियो इहो हो जो जेके रेफ्यूजीज़ आया पे वॉर मां, उहे उनखे फुल माना उन लाइ ओपन हुआ दरवाज़ा, उन लाइ का बि वेटिंग कोन हुई, को बि प्रोसेस कोन हो for them to come to Karachi. ठीक है, and they set up shops in different places. ठीक है ना, सोराब कोट 80s में डेवलप थियो, जेको was a direct result of the migration during 80s due to Afghan war. ऐं वरी नॉर्थ कराची में जेके पहिरीं खां 60s में अयूब जे दौर में जेके पंहिंजो जेको KPK आहे तॾहिं NWF हुयो, उतां हिकु माण्हू आया, उहे पहिरीं खां सेटल हुआ, त छो जो पहिरीं खां उहे सेटल हुआ त सेम लैंग्वेज वारा माण्हू आया त उहे उते बि सेट थी विया। ऐं मिलिटराइज़ेशन जेका आहे सा वधंदी रही। इट केम टू अ पॉइंट जॾहिं देयर वाज इनफ, ठीकु आहे न, ये पॉपुलेशन इनफ थी वई, ऐं पोइ जेके आहिनि से कॉन्फ्लिक्ट्स शुरू थिया, छो जो हेॾां APMSO जेका स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन हुई जेका विच लेड टू NQM, उहा मिलिटराइज़ थी पे, ऐं ॿिए पासे जमियत हुई जेका जमात इस्लामी जी स्टूडेंट विंग आहे, उहा मिलिटराइज़ थी पे, जंहिंजे मथां माना ज़िया जो हथ हो, बैकिंग हुई। ऐं हिन पासे वरी ही जेके मुहाजिरीन हुआ, अफ़गान मुहाजिरीन हुआ, उहे त फुली आर्म्ड हुआ, दे वर वेरी वेल ट्रेन्ड। त इलाही सारी अपॉर्चुनिटीज़ मिली वियूं कॉन्फ्लिक्ट पैदा थियण जूं। ऐं जेको कॉन्फ्लिक्ट पैदा थियो जेको पाण 90s में भुगतियोसीं, अर्ली 2000s ताईं भुगतियोसीं, राइट, वो भुगतियोसीं बिल्कुलु। ऐं हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जेका आहे MQM उहा जेका मुहाजिर क़ौमी मूवमेंट मां रीनेम थी करे मुतहदा क़ौमी मूवमेंट थी वई, ऐं पोइ उन वटि कंट्रोल हुयो सब्सटेंशियल सिटी जो, ऐं उहो क्लियरली हिकिड़े एथनिक ग्रुप खे रिप्रेज़ेंट कंदी आहे उहा पार्टी। ऐं सो दैट इज़ रिकॉर्डेड हिस्ट्री जेका खोड़ सिंधी जेका ॾिसंदा आहिनि उन्हनि दे हैव लिव्ड थ्रू द एक्सपीरियंस ऑफ दैट कराची, इफ यू विल, जेको हिकु ॿ पोयां टे जेके ॾहाका आहिनि उन्हनि में जेका कराची एक्सपीरियंस सिंधियुनि कई आहे उहा त बिल्कुलु पंहिंजे साम्हूं आहे। पर कराची जो हिकिड़ो रहियो आहे पंहिंजी जॻह ते रोल, त कराची हैज़ बिन दी बीकन ऑफ होप फॉर मैनी एज़ वेल। माना पाण सिंधियुनि लाइ बि घणा माण्हू सिंध खां को दादू खां निकिरे थो, को ठठी खां निकिरे थो, को गोटकी खां निकिरे थो, उहो कराची अचे थो पढ़ाई लाइ, रोज़गार लाइ, सिंधियुनि लाइ बि इट रिमेन्स अ बीकन ऑफ होप। त बाबा हिते असां वेंदासीं त असांखे जेको आहे यू नो का शइ मिलंदी, असांजो मथां किथे अॻिते निकिरी सघूं दुनिया में या कंहिं हिसाब सां, ठीकु आहे न। त उहो रोल सर्व करे पई कराची, पर सिर्फ़ु सिंधियुनि लाइ नथी करे पई उहो रोल सर्व, क्लियरली उहा ॿियनि कम्युनिटीज़ लाइ बि करे पई। हिकिड़ा त माण्हू पूरे पाकिस्तान लाइ, पर वाइडर रीजन लाइ बि, छो जो अफ़गानी बि इन मां बेनिफिट कनि पिया, वरी जेके रोहिंग्या आहिनि या बांग्लादेश मां बि माण्हू आहिनि,
you know, हाँ बिल्कुल many parts. बिल्कुल हाँ सब benefit कनि पिया. हाँ तो दिस इज द सिटी राइट हाणे पाण अगरि ॾिसूं पिया थोरी देरि अॻु में जंहिं महिल पाण एपिसोड जी डिस्कशन कयूं पिया त डेमोग्राफिक जेको आहे अॼु जो कराची जो जेको आहे उहो इहो आहे त सिंधी जेके आहिनि उहे कुल मे बी 11 to 15% जे विच में डिपेंडिंग ऑन हाउ यू डिफाइन certain population groups. That's what we're talking about. इहो रहिजी विया आहिनि Yeah. ऐं 50% जेके आहिनि उहे उर्दू स्पीकर्स आहिनि ही जेके सिंधी ॻणनि था पिया 11 खां 15% उन्हनि मां अलाए घणा माण्हू एक्चुअली सिंधी ॻाल्हाइनि था उहो बि बात जी ॻाल्हि आहे उहा सिंधी कहिड़ी ॻाल्हाई वञे थी पई या उनजो छा बचो आहे ॿोली जो जेको आहे यार I think sorry to stop you here, but I think the Urdu speaking जेके आहिनि उहे 50% खां घटि आहिनि. They are no more majority and they are पूरो कराची डिवीजन जी पिया ॻाल्हि कयूं न पाण. हा हा त उन में उर्दू जेको लेटेस्ट आहे न सेंसस अच्छा उनके हिसाब सां although सेंसस इज वेरी क्वेश्चनेबल पर उन हिसाब सां जेके उर्दू स्पीकिंग आहिनि उहे they are not 50% anymore. ओके चलो बने 50 न हूंदा 40 हूंदा 40% जे आसपास हूंदा 50 न हूंदा 48% आहिनि न 42% आहिनि. हा मां उहो ई पियो चवां पियो मतिलबु उहो घटि हूंदो फ्रैक्शन पर स्टिल मच मोर देन सिंधीज़ या एनी अदर ग्रुप माना जेको नेक्स्ट ग्रुप आहे उर्दू स्पीकर्स खां पोइ उहो मुंहिंजे ख्याल में या त सिंधी हूंदा या जेके आहिनि उहे पश्तो स्पीकर्स हूंदा ठीकु आहे उन खां पोइ सिंधी ऐं पश्तो स्पीकर्स आहिनि पर उन्हनि ॿिन्हिनि में गैप तमामु वॾो आहे हू 42 10 त हू 14-15 ते वेठा आहिनि पिया न जेके ॿिया जेके सेकेंड नंबर जो ग्रुप आहे हा you're right. माना 20% आहिनि अगर हिंद को भी मिलाइजे पश्तून में हिंद को भी मिलाइजे तो they are 20%. हिंद को मिलाकर मिलाइजे politically जेके एक्शंस आहिनि they are all like या ANP के सपोर्ट कंदा या so they are like impact wise हिंद को and पश्तून are one पर हुआ अगर माण्हू pedantically ॾिसे त हा ये ॿ different languages आहिनि maybe types variations आहिनि हिकु language पर they are kind of different पर total 20% था थियनि ये मिलाइजे त हा त this is पर हा but that's still a wide gap from 42 पाण जेकॾहिं 20 बि ॻणियूं that's still a much bigger gap from it's more than double right more than double right so this is the city today right अॼु जेका शहर आहे उहो इहो आहे हाणे ऐं कराची जा जेके resources आहिनि उहे हाणे हुन में that's where the story gets pretty interesting त जेके रिसोर्सिस आहिनि शहर जी जेका हुकूमत आहे उहा नॉमिनली पीपल्स पार्टी जी आहे ठीकु आहे they are the rulers right essentially उहो CM उहे रखनि था पिया जेकॾहिं को मेयर बि आहे त उहो बि उन ते डिपेंड थो करे पियो का बि शइ करण जे लाइ ठीकु आहे को बि रिसोर्सिस खपनि हुनखे मेयर खे त उहो वेंदो अॼु जी तारीख़ में उहो जेको लोकल बॉडी सिस्टम आहे उहो सेटअप अहिड़े तरीक़े सां थियल आहे जो हुनखे प्रोविंशियल गवर्नमेंट खां ई वठंदा आहिनि रिसोर्सिस कराची ठीकु आहे फेडरल गवर्नमेंट ॾींदी आहे कंहिं महिल पैकेज वग़ैरह उहो ईंदा रहंदा आहिनि पर जेको बिगेस्ट चंक आहे रिसोर्सिस जो उहो प्रोविंशियल गवर्नमेंट खां अचे थो पियो ठीकु आहे त का बि डेवलपमेंट थिए थी को रोड ठहे थो को नाला ठहनि था का एक्सपेंशन थिए थी शहर जी त उहो हुन में यू हैव टू यूज़ सिंध गवर्नमेंट जेका 2008 खां वठी पीपल्स पार्टी जेका अगेन इन नथा चई सघूं स्ट्रेट अप अथव सिंधियुनि जी जेका आहे पार्टी आहे पर अगेन डोमिनेटेड बाय सिंधी स्पीकर्स त पोइ दिस इज ऑल्सो जस्ट द रियलिटी ऑफ द सिचुएशन राइट that's right हाणे थियो छा आहे शहर में मसला आहिनि खोड़ सारा उहो पाण मसला we have alluded to them in the past शहर में हर क़िस्म जा मसला आहिनि शहर में रेंट जी जेका क़ीमत आहे उहा स्काई रॉकेट करे वई आहे मीनिंग हाउसिंग ॾुखी थी वई आहे अफोर्डेबल घणा माण्हू प्राइस आउट थी विया आहिनि दे कांट लिव इन द सिटी एनीमोर दे हैव टू गो परे परे रहणो थो पए ठीकु आहे न शहर में ट्रांसपोर्टेशन इज़ अ बिग मैस
जेके ट्रांसपोर्टेशन थिए थी पई उहा एडिक्वेट न आहे, इनफ न आहे। जेतिरो वॾो शहर आहे, या 16 मिलियन 14 15 16 मिलियन जी पॉपुलेशन घणी वेंदी आहे, या त उन माण्हुनि खे शटल करण जेतिरो ट्रांसपोर्टेशन सिस्टम कोन्हे। पाणी इज़ अ बिग प्रॉब्लम, गरीब हुजे या अमीर हुजे, पाणी कोन्हे। पोल्यूशन इज़ अ मैसिव इशू, सॼे अच्छा, शहर में हिकिड़ी इंटरेस्टिंग धुओं लॻो पियो आहे। इंटरेस्टिंग ॻाल्हि मूं किथे पढ़ी, ट्विटर ते एक्चुअली पढ़ी, कंहिं चयो पिए त मींहं जो पाणी जेको अचे थो, वाई नॉट स्टोर दैट फॉर उहो कुझु कंहिं ताईं थिए थो न रिजर्वायर में, कंहिं हद ताईं रिजर्वायर उहो ईअं थिए थो पियो जेका जेका खींजर आहे न उतां अचे थो सभिनी खां वॾो पोर्शन पाणी जो न कराची में जेका। यस, यू राइट, यू राइट। ठीकु आहे न, पाइपलाइन लॻल आहे हिकिड़ी, उतां सभिनी खां वॾो वाटर सप्लाई जेका आहे उहा अचे थी खींजर मां। त खींजर इज़ द नेचुरल रिजर्वायर जिते सॼियूं खोड़ सारियूं नयूं कीर्थन रीजन मां वञी करे खींजर में पाइनि थियूं पियूं, त उहो खींजर मां पाणी थो अचे पियो कराची जो। त ॿिया रिजर्वायर्स बि ठाहे सघजनि था न, ठाहे ॿियो सघजनि जेको था, नंढा डैम ठाहिजनि या ईअं कुझु कजे। बिल्कुलु ठाहे सघजनि था। उहो बलूचिस्तान में हब डैम ठहियल आहे, उतां बि पाणी अचे थो कराची जो, अगेन अलॻि अलॻि रिजर्वायर जॾहिं कराची जो पाणी अचे थो। हब नदी ते डैम लॻल आहे ऐं हब नदी जेका अगेन बारिश जे पाणी सां वहंदी आहे। दैट्स अनदर एग्जांपल ऑफ सिचुएशन वेयर जंहिं महिल निकिरंदा ऐं कराची मां वाटर पंपिंग बि कनि था पिया माण्हू हाणे, त माना शहर जे अंदरि मोटर्स लॻल आहिनि, जीअं सही सही ग्राउंड वाटर बि कंहिं कंहिं जॻह ते सही आहे, मतिलबु डेस्परेशन लॻी पई आहे त माण्हू कनि था पिया, उहो बि कमु कनि था पिया। ऐं डिसैलिनेशन जो बि मां ॿुधो आहे मोर लाइक, त डिसैलिनेशन जा बि अच्छा पायलट्स वग़ैरह थियनि था पिया। उहो पर डिसैलिनेशन करण लाइ यू नीड पावर, ऐं पावर ईंदो सोलर मां ईंदो या उहो प्रोजेक्ट्स कुझु POCs लॻाइनि। हा, त उहो अच्छा अच्छा सोलर पावर खे यूज़ करे डिसैलिनेट कयूं, उन मां कुझु ठाहियूं पाणी। उहो नाइस। इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, पर डिसैलिनेशन इज़ एन एक्सपेंसिव प्रोपोजिशन बिकॉज़ उन में तव्हांखे एनर्जी खपे खोड़ सारी, एनर्जी पाण वटि अॻी क्राइसिस आहे, त उन लाइ कुझु इनोवेटिव करणो पवंदो, या त विंड खे यूज़ करणो पवंदो या सोलर खे यूज़ करणो पवंदो। या दैट्स राइट। वेल, हाणे पाणी त हिकिड़ो मसलो आहे, फ्लडिंग ॿियो मसलो आहे हिकिड़ो। मां पाणी जी खोट आहे, मथां वरी फ्लडिंग थिए थी, सो दीज आर लाइक वर्स्ट ऑफ टू वर्ड्स। त फ्लडिंग अलॻि हिकिड़ो इशू आहे, ठीकु आहे न। हिकिड़ा इहे त हिकिड़ा एडमिनिस्ट्रेशन जा मसला आहिनि, सही आहे न। हा, जेके तोखे लेट मी आस्क यू समथिंग, तोखे छा पियो लॻे जेका पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन आहे उहा उनजो इफेक्टिव न हुजण जो रीज़न छा आहे? Why is Karachi so hard to govern? तुंहिंजो छा ख़्याल आहे? What is your theory? ठीकु आहे, हिन में मल्टीपल लेवल्स ते शयूं जेके आहिनि उहे सही कोन्हे, ठीकु आहे। हिकिड़ो वॾो मसलो इहो आहे त इलाही सारा एडमिनिस्ट्रेटिव डिसीजन पोयां जा आहिनि जिन जो इलाही हैवी बैगेज आहे, ठीकु आहे। आरिफ हसन हिकिड़ो माना अर्बन रिसर्चर चइजे ऐं आर्किटेक्ट बि आहे, उहो माना सम्झो कराची जो वन ऑफ द मोस्ट सेन माइंड्स इन कराची, वन ऑफ द मोस्ट डिसेंट माइंड्स इन कराची। उनजो चवणु आहे त इलाही सारियूं शयूं पोइ ज़माने में जेके थियूं हुयूं उहे लाइक 50s में थियूं हुयूं एंड दे वरंट डन राइट। 60s 70s में जेके प्रोजेक्ट्स हुआ उहे ज़िया जे अचण सां बंदि थी विया। त अकॉर्डिंग टू हिम दैट कुड हैव, इफ दोज प्रोजेक्ट्स वर कंप्लीटेड त कमु सही थी वञे हा। ॿियूं शयूं ईअं आहिनि, हाणे मिसाल तौरु त मुशर्रफ जे दौर में लोकल बॉडीज़ खे पावर मिली वियो इलाही, त कराची जेका लोकल इंतिज़ामिया आहे, मेयर इलाही पावरफुल थी वियो। त उन्हनि बेसिकली जॾहिं विजन ठाहियो त बाबा शहर जो विजन छा थींदो, त उन्हनि विजन इहो ठाहियो त असां शहर खे माना वर्ल्ड लेवल जो सिटी ठाहींदासीं, माना वॉट एवर दैट मीन्स। पर वॉट इट रियली मेंट वाज बिल्डिंग अ लॉट ऑफ फ्लाईओवर्स बट नॉट फैसिलिटेटिंग पेडेस्ट्रियंस, या जेके बसनि में या पब्लिक ट्रांसपोर्ट में ट्रेवल कनि था उन्हनि खे फैसिलिटेट न करणु, जिन गाॾियूं आहिनि उन्हनि खे फैसिलिटेट करणु। त फ्लाईओवर त इलाही सारा ठही विया, पर ऐं उहे फ्लाईओवर जेके आहिनि से एनवायरमेंटली इलाही डैमेजिंग मतलब प्रूव थिया, ठीकु आहे न। मां जेको लियारी एक्सप्रेस वे आहे उहो बेसिकली was more a political flyover than a real infrastructural project, ठीक है। जो through Liari Expressway you can bypass all the Baloch जेके बलोच जेके हुआ आहिनि न स्लम्स आहिनि या जेके शहर आहिनि ॻोठ आहिनि, उनखे तव्हां बाईपास करे
तव्हांखे अगरि समुंड वारे पासे वञिणो आहे या वॉट एवर, ठीकु आहे, यू कैन गो देयर, विच वॉज अ प्रॉब्लम फॉर जॾहिं टेंशन इलाही वधी विया हुआ त जॾहिं उर्दू स्पीकिंग माण्हू ईंदा हुआ या एम क्यू जा माण्हू जॾहिं ईंदा लियारी साइड ते, दे यूज्ड टू फेस अ लॉट ऑफ प्रॉब्लम। पर लियारी वारनि खां जॾहिं पुछो माण्हुनि त उन्हनि चयो त इहे असांजे मथां एॾो सारो इहो ठही वियो आहे, पर असांखे त कोई एक्सेस ई कोन्हे रोड जो, यू नो। ऐं पर देन एट द सेम टाइम सिर्फ़ु इहो एग्ज़ाम्पल खणो था लियारी एक्सप्रेस वे जो, उन छा कयो जो जेके नाला आहिनि उहे नेरो, जिथां जिथां उहो लंघंदो हुयो, जिते नाला हुआ जेके रेन वाटर खे ड्रेन कनि, उनखे पोइ नेरो कंदो पियो, छो जो हेठि भराई करणी हुई जो मथां। त बेसिकली इहे प्रोजेक्ट अहिड़ा जिन जो एनवायरमेंटल इम्पैक्ट या उन चेक कोई कोन हो, एनालिसिस कोन हो, ठीकु आहे, ऐं इन में पैसा बि इलाही कमाया विया, ख़र्च ऐं बि घणा थिया, प्रोजेक्ट्स ख़र्च बि घुर थिया, पैसा ऐं कमाया बि घणा विया। एग्ज़ैक्टली त सो हिकिड़ो त इहे मसइला आहिनि, ठीकु आहे न, जेके माना इनहेरिट पिया कंदा अचूं ड्यू टू अनवाइज़ पॉलिसीज़, डिसऑनेस्ट पॉलिसीज़, ठीकु आहे न, या पॉलिटिकल गेम्स प्ले जेको आहे उन में। ॿियो मसइलो इहो आहे जो हाणे 13 सालनि खां पीपी जे हथ में आहे, पर पीपी जी जेसिताईं मूंखे यादि थो पए पहिरीं इहा गवर्नमेंट हुई 2008 खां वठी 2013 ताईं, उन गवर्नमेंट में जेके माण्हू हुआ उहे घणे भाङे मेजॉरिटी माना जेके माना चइजो न हुआ, ऐं त उन सां मसइलो इहो हो जो मेंटेलिटी माना ओल्ड फ्यूडल जेके चइजे न, उहो मेंटेलिटी हुई, त मे बी उन्हनि जे सम्झ में बि कोन पिया आया त कराची जा मसइला छा आहिनि, ठीकु आहे, मे बी दे डिडंट इवन कॉम्प्रीहेंड, दे वर स्ट्रगलिंग, ॾाढो पैरोकाइल इंट्रस्ट हूंदो आहे फ्यूडल गेम फ्यूडल जो, ठीकु आहे, त हा, पर उन में इहो बि था न, उहे उन शहर में दे आर नॉट ओरिजिनली फ्रॉम देयर, उन्हनि वटि कॉन्टेक्स्ट बि घटि हुयो, खणी कॉन्टेक्स्ट घटि हो ऐं पर एजुकेशन कोन हुई, जेकॾहिं एजुकेशन घटि हुई, ॿियो माण्हू जेको खणी क्यूरियोसिटी बि चइजे घटि हूंदी, पर वरी हिकिड़ो माण्हू रहियो सॼी उमिरि पंहिंजो कंहिं ॻोठ में, दादू में या लाड़काणे में या मीड़ में या सांगड़ में, त उहो जॾहिं अचे थो कराची त उहो एज एन एमपी रहियो पियो आहे, राइट, या त उहो उन वटि थोरो मे बी कॉन्टेक्स्ट ई न हुजे शहर जो, उन वटि हिकिड़ो नैरो कॉन्टेक्स्ट ई कोन्हे, या कंहिं बि शहर जो, माना कंहिं बि माना शहरी इलाइक़े जी जेका प्रॉब्लम्स आहिनि उहे फंडामेंटली डिफरेंट हूंदा आहिनि रेस्ट ऑफ द स्टेट दैट इट्स पार्ट ऑफ, ठीकु आहे न। हा, लंडन जा मसइला कंप्लीटली डिफरेंट आहिनि, हा, जेको बि इंग्लैंड आहे, रेस्ट ऑफ इंग्लैंड जो, हा, उहो जो डेंसिटी जेका आहे न, उहा उनजा पंहिंजा नवां रूल्स आहिनि, डेंसिटी जेका आहे उहा उनजा उहो गेम ॿी आहे, जॾहिं माण्हू डेंसली पैक था थी वञनि न, त तव्हांखे हुनजी ऑर्गेनाइज़ेशन माण्हुनि जी ऐं उन्हनि जे लाइ फैसिलिटीज़ खे प्रोवाइड करण जा तरीक़ा, उहो पूरो अर्बन प्लानिंग जो सॼो शोबो आहे। कॾहिं कंहिं दोस्त को सॼो स्केल जो गेम आहे न, हा, जेको कोई ॿुधंदो पियो अर्बन प्लानिंग वारो दोस्त असां अची करे कचहरी करे, पर चवण मक़सदु इहो that's a different ball game than someone, you know, जेको जंहिं कंहिं ॻोठ में 50,000 एकड़ ज़मीन खे जेकॾहिं हुन देखभाल कई हूंदी, त उहो जेको फ्यूडल हूंदो त हुनखे ख़बर ई न हूंदी त छा पियो थिए पियो, उहो भली इंटेंशन सही हुजेसि त न हा एग्जैक्टली, माना हाणे ॾिसो न, इवन माना कंप्यूटर में बि अगरि हिकिड़ो माण्हू को पंहिंजो वेबसाइट ठाहे थो जेको सिर्फ़ु 10-15 माण्हुनि खे सर्व कंदी, कंपेयर टू जेको गूगल, फेसबुक या ट्विटर कनि था, त हुननि जा प्रॉब्लम्स ई कंप्लीटली डिफरेंट आहिनि। जेके शयूं मैटर कनि थियूं स्केल ते, when scale kicks in, त उहे शयूं कंप्लीटली उन्हनि जी थिंकिंग ई डिफरेंट खपे, माइंडसेट डिफरेंट खपे, ॾिसण जो तरीक़ो डिफरेंट खपे। जेको तरीक़ो फ्यूडल जो आहे उहो पंहिंजे ॻोठ में त हलाए वेंदो, पर ॿिए किथे कोन हलाए सघंदो। हा, त कराची जा बेसिकली जेकॾहिं पाण तुंहिंजे ख़्याल खे उनजे लॉजिकल एंड जी तरफ़ धिकियऊं, उहो इहो आहे त कराची जा जेके मसइला आहिनि, मे बी उन्हनि खे सॉल्व करण लाइ जेके माण्हू कराची में एक्चुअली रहिया पिया आहिनि, भले कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ जा हुजनि उहे, उन्हनि खे they'll have to pick themselves up and actually start doing something. उन्हनि खे कुझु करणो पवंदो। हाणे असां हिन शहर में रहिया पिया आहियूं, असांखे
they'll have to participate करणो पवंदो सिटीजनशिप में, तो असांखे बिल्कुल ही इक्वल मसइलो राइट आहिनि। उनखे वठणो, उनखे हा माना हेल्प करणी पवंदी, छो जो जस्ट टू सिट बैक एंड से समहाउ मसला हल थी वञनि, ऐं माना इलाही हा ॿुधण में ईंदो आहे जो तव्हां कराची सां गॾु त कराची दुबई थियणु घुरिजे, लाइक इट कैन नॉट बिकम दुबई, इनफैक्ट इट शुडंट बिकम दुबई एट ऑल, ठीकु आहे, दुबई इज़ नॉट अ गुड सिटी टू एम फॉर, पर सुठो शहर थी वञे त उन जे लाइ यू हैव टू टेक पार्ट इन पॉलिटिक्स, ठीकु आहे न, जीअं हिकिड़ी चवणी आहे न त अगरि तव्हां सियासत में हिसो कोन था वठो त तव्हां बेसिकली यू आर अलाउइंग people who are less than you to come and rule you, हा leaving त space for पोइ that. हा त पोइ हाणे उन खे कीअं उन शइ खे जेको आहे प्रमोट कजे, आई मीन दिस इज़ द थिंग, मतलब कराची हा मां कोई सिंधी पॉलिटिशियन मूंखे यादि न आहे त मूंखे आई रिमेंबर त को सिंधी पॉलिटिशियन जेको नेटिव कराची जो हुजे, छो ऐं उन मुराद अली शाह इज born and raised in Karachi, हा अच्छा अच्छा वाह वाह, हा चलो भलो इहो तूं ॿुधाए न छॾी ॻाल्हि। सईद गनी सईद born and raised in Karachi. सईद गनी यार सिंधी स्पीकिंग त न आहे, It doesn't पीपल्स matter, पार्टी जो but आहे, हा हा he पीपल्स is पार्टी Sindhi जो, speaking though. हा No, भले ई Sindhi चवंदो, ज़रूरी न आहे त Sindhi, he is Sindhi speaking, he हू आहे हा ख़ासि खे लिए है, पर that's not the point, is being Sindhi is more of how you view yourself, ठीक है ना, हा ठीक है ना, if you view, हाणे हिकिड़ो हसन ज़ैदी आहे, हिकिड़ो जर्नलिस्ट आहे, या हिकिड़ो ॿियो आहे, नालो मूंखे विसरी वियो आहे, पर हू बि ॾाढो वॾो चवंदो आहे, he calls himself Sindhi, right, he don't think he speaks Sindhi, पर how you view yourself is more important, ठीक है ना, ॿियो आई गेस बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॻणे सघूं था पाण इन लिस्ट में, त हू ठीक बि है ना, he सॼी doesn't उमिरि speak रहियो, Sindhi, हा right, he doesn't speak सिंधी, पर हू रहियो सॼी उमिरि कराची में ई आहे, ॾिठो वञे त, and he identifies himself as Sindhi, ठीक है ना, that's the main हा thing. हा दैट्स द मेन थिंग, पर हू रहियो कराची में हाँ पियो, अॼु बि हुनजो घर कराची में आहे, बेस्ड कराची में आहे, मे बी हाँ exactly. बिलावल खे बि पाण चई सघूं था बाबा ही बि कराची आई टी आहे, खणी हुन दुबई Yeah, में टाइम गुज़ारियो आहे पंहिंजी यंग एज में, पर हाणे त कराची में हाँ आयो को पोयनि 10-15 सालनि खां, पर he is not in Karachi, माना उनमें डायरेक्टली त मैनेज कोन थो करे, पार्टी लेवल ते कंदो हूंदो, हा आई डोंट पर थिंक जम हुन जेको उहिदो आहे जेको हा हुनखे डायरेक्टली अलाउ थो करे। हा पर हू ॿार हुयो जंहिं महिल आयो, हाणे जेको आहे वॾो थी वियो आहे त ही ग्रू अप थिया, राइट, चई सघूं था न पाण, Yeah, he definitely grew up there, yeah, for हा sure. त ख़ैर दैट्स इट्स गुड त तूं इहे माण्हू मूंखे ॿुधाया, मुंहिंजे ज़हन में बाक़ी न हुया त मां न सम्झां त No, मुराद अली that's something that has changed. The point was that 2008 खां 13 ताईं जेका हुकूमत हुई, उहा actually was not right, ठीक है ना, it was very very bad, but has been a change, and the change has been that जेके कराची जा politicians आहिनि या कराची जा माण्हू आहिनि उनखे वधीक प्लेटफॉर्म ॾिनो आहे। हाणे मुराद अली शाह न रुगो कराची में पैदा थियो वॾो थियो, पर हू NED में वॉज अ गोल्ड मेडलिस्ट, ठीक है ना, यू कांट बिकम अ गोल्ड मेडलिस्ट थ्रू सोर्स, ठीक है ना, या पवे सां माण्हू गोल्ड मेडलिस्ट कोन थो थी सघे। उनखां पोइ ही स्टैनफर्ड वियो आहे, उते तव्हां जुगाड़ सां नथा वञी सघो, उते पढ़ियो आहे इंजीनियरिंग, राइट, त काफ़ी क्वालिफाइड, काफ़ी अपेरेंटली इंटेलिजेंट माण्हू लॻे थो, सही आहे, ऐं he seems like somebody who can take on a job of helping improve Karachi. वरी सईद गनी जेको आहे उहो ऑलवेज हैंड्स ऑन रहियो आहे कराची जे इशूज़ जे हिसाब सां, पाण बि कराची जो आहे असली। वरी मुत्सा वहाब जेको आहे उहो ट्रूली कराची आहे, हींअर हू कराची जो एडमिनिस्ट्रेटर आहे, त हुन वटि ठीकु ठाक पावर आहिनि, छो जो हुनजी जेको सो प्रोविंशियल गवर्नमेंट में जो बि हिस्सो आहे, ऐं हू कराची एडमिनिस्ट्रेटर बि आहे, त ऐं हू काफ़ी एक्टिव बि आहे, ट्विटर वग़ैरह त ॾिसण में ईंदो आहे, इज़ मैनेजिंग थिंग्स, दिस इज़ गुड, पर अल्टीमेट पॉइंट इज़ दिस इज़ नॉट इनफ, ठीक है ना, वी नीड मोर पीपल हु आर फ्रॉम कराची टू start managing Karachi. Now, you can't do that by voting for federalist parties. Yeah. अगर provincial level is bad, provincial level ते control आहे, ठीक है ना, जेके province खे represent कनि था उहे कराची खे control कनि, अगर उहो एतिरो सुठो न आहे त जेको फेडरेशन खे मैनेज कनि था उन्हनि जो त बिल्कुलु ई इंट्रस्ट कोन्हे कराची में,
राइट। पर समहाउ कराची में इहो तासुर इलाही कॉमन आहे त फेडरेशन जेको आहे, फेडरल लेवल जेका आहे उहा कराची लाइ सुठी आहे। अच्छा हा, ऐं इन लाइ करे पीटीआई खे वोट पियो हिन दफ़ा, ठीक आहे न। एमक्यूएम खे वोट पाईंदो हो ऐं उनमें काफ़ी एस्पेक्ट्स हुआ, ठीक है न। मूं बि एमक्यूएम खे वोट ॾिनो विदाउट एवर गोइंग टू अ पोलिंग स्टेशन, ठीक है। मूंखे ख़बर कोन हुई, पर मुंहिंजो वोट एमक्यूएम ॾांहुं वेंदो हो, सम्झो पिया न। पर त वो कम्युनिटीज़ जेके आहिनि उहे पाण में ट्रस्ट आहे न, फेथ आहे असल में। कम्युनिटीज़ जेके रहियूं पियूं आहिनि कम्युनिटीज़, उहे जेकॾहिं पाण सूबे जी लेवल ते ॻणियूं त उन्हनि में हिक ॿिए ते एतबार घटि आहे, डिस्ट्रस्ट आहे। त बाबा जेको आहे Now सिंधी he's जेके सिंधियुनि खे ट्रस्ट कोन था कनि पिया, उर्दू स्पीकर्स थियनि था या इहे अचनि था fair point। ठठे खां दादू खां, असांखे हिननि खे कहिड़ी ख़बर। त उहो ऐं करप्शन बि आहे, टू बी फेयर, मतिलबु पंहिंजी जॻह ते। ऐं वरी जेके उर्दू स्पीकिंग पॉलिटिशियंस आहिनि उन्हनि जो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे, जेके उर्दू जेके नेटिविस्ट पॉलिसीज़ ते वरी जेको आहे इलेक्ट थी करे अचनि था पिया, नेशनलिस्ट, उर्दू नेशनलिस्ट जेके चइजे, उन्हनि जो वरी ट्रैक रिकॉर्ड ॾिसूं था पाण सिंधी त चवंदा यार हीअ त जेको आहे कमी किटली लॻो पिया, वरी ॿिए पासे थी वञे ॻाल्हि। So we end up in this ethnic, we end up in an ethnic quagmire, माना जंहिंखे चइजे। That's correct। ट्रस्ट जी खोटी जे करे वरी हिकिड़ो ॿियो कॉन्सिक्वेंस इहो हूंदो आहे त काई बि गवर्नमेंट उनखे टफ डिसीजन्स वठण जे लाइ, जेके कराची में कंहिंखे बि कमु सुधार करणो आहे त उनखे टफ डिसीजन्स वठणा पवंदा, जेके कंहिंखे न कंहिंखे अफेक्ट कंदा, कंहिं न कंहिं कम्युनिटी खे उहे अफेक्ट कंदा, ठीकु आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। त उन जे लाइ तव्हांखे खपे हुन गवर्नमेंट में ट्रस्ट, बाबा हिकिड़ी प्लूरालिटी हुजे माण्हुनि जी, हर कम्युनिटी में हिकिड़ो लेवल ऑफ ट्रस्ट हुजे त ठीकु आहे यार, हे हाणे डॉज ॾींदा माण्हुनि खे, पर एटलीस्ट वी बिलीव त हे डिलीवर कंदा, सर्विसेस डिलीवर कंदा, कुझु बहितरी कंदा। उहा गवर्नमेंट कराची में आई कान्हे। आई वुड आर्ग्यू त 3 डेकेड्स थी विया आहिनि कराची में हिकु आईडी गवर्नमेंट ठही, जेका माण्हुनि जो ट्रस्ट में हुजे, उहो त मुशर्रफ जे दौर में हो, जेको एमक्यूएम जी गवर्नमेंट जी में जेके बि माण्हू हुआ बाय एंड लार्ज उहे ॾाढा ट्रस्ट कंदा हुआ, ॾाढो अप्रिशिएट कंदा हुआ। अॼु बि हुनखे क्रिटिसाइज़ कोन कंदा आहिनि, इवन दो हुननि उनमें बि न प्लूरालिटी जो ट्रस्ट न हो, उनमें बि ट्रस्ट इहो हुयो त ठीकु आहे उर्दू स्पीकर जो ट्रस्ट हूंदो हो, ठीकु आहे न। पर जेकॾहिं तूं सिंधियुनि खां पुछे हा उन टाइम में बि, आई रिमेंबर लिविंग इन कराची एट दैट टाइम, उन वक़्तु जेके नेशनलिस्ट सिंधी हुया उहे दे वर नॉट पर्टिकुलरली ट्रस्टफुल ऑफ त बाबा ही दे आर डूइंग द राइट थिंग, माना हिकिड़ो क्रॉस कम्युनल अपील घटि हुई हुन गवर्नमेंट जी, इज़ व्हाट आई एम ट्राइंग टू से। त मुख़्तलिफ़ कम्युनिटीज़ में हुननि जी अपील हुजे ऐं हुननि खे कुझु न कुझु इक्विटी हुननि जी, जेसि ताईं कराची जी हुकूमत डोमिनेट कंदी न हिकिड़े एथनिक ग्रुप जी, तेसि ताईं मसइलो रहंदो। जेसि ताईं का अहिड़ा माण्हू न ईंदा पावर में जेके हिकिड़े ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ हुननि मां न ईंदा, तेसि ताईं उहा इक्विटी जेको आहे न अची सघंदी। That's my opinion. I guess I'm starting with that, yeah. No, that's a good point। ठीक है, हाणे हिन में ॾिस न ॿ शयूं आहिनि जेकियूं इंटरट्वाइंड आहिनि, so we have to jump between the two। ठीक आहे, the way I see it, हिकिड़ो शइ इहा आहे त बाबा इहा चेंज कीअं अचे, सही आहे न। ॿियो इहो आहे त क्वेश्चन ऑफ एथनिसिटी, राइट। ऐं पहिरीं बि डिस्कस कयो हो त बाबा कराची खे बग़ैर एथनिसिटी जे डिस्कस करणु जहिड़ो करे इहो थींदो, तव्हां पोइ चओ पिया त बाबा असां डिस्कस ई नथा करणु चाहियूं। इट्स बी अ डिसऑनेस्ट डिस्कशन इफ वी डोंट कवर एथनिसिटी व्हेन वी आर टॉकिंग। न बिल्कुलु कयूं, पर मतिलबु मां इग्नोर नथो कयां, पर हुनखे पोइ इंक्लूसिव कीअं बणायूं, उहो ई एग्जैक्टली दैट्स द थिंग। नाउ that's where this question of how we view different ethnicities comes in। उन ते पोइ अचूं था, पर उन खां पहिरीं आई थिंक हिकिड़ी उनखे बेसिस ठाहिण लाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवणु इम्पोर्टेंट आहे। उहा इहा आहे त ठीकु आहे, पाण चऊं था त माना पावर्स डिवॉल्व थियनि ऐं कराची जी हिकिड़ी सिटी एडमिनिस्ट्रेशन हुजे जंहिं वटि साॼा पावर्स हुजनि, मे बी लेट्स से दिस इज द सॉर्ट ऑफ सेटअप दैट वी नीड। पर इन डेमोक्रेसी इट डजंट वर्क लाइक दैट, ठीक है ना। अगर लंडन जे अंदर उनजी पंहिंजी सिटी गवर्नमेंट आहे
राइट, जंहिं वटि सब्सटेंशियल पावर्स आहिनि, त उहा इन मुल्क जे जेका पार्लियामेंट आहे उन उहा अप्रूव कई आहे, सही आहे न। पार्लियामेंट में वोट पियो आहे जिनजे तहत इहो कानून पास थियो आहे, जंहिं इहो चयो आहे त बाबा लंडन खे हीअ पावर्स हूंदा, ऐं अॼु बि कानून पास थियनि पिया जेके कुझु कॾहिं को पावर नंढिड़ो पावर लंडन खां खणियो था वठनि, को वधीक पावर ॾियो था छॾीनि, सही आहे, दिस कीप्स हैपनिंग। पर उते जो जेको इंग्लैंड जा माण्हू आहिनि उन्हनि डिसाइड कयो, जीअं एडमबरा आहे उनजी अगरि सिटी गवर्नमेंट उनखे कुझु पावर्स आहिनि त स्कॉटिश पार्लियामेंट डिसाइड कयो आहे त ईअं थींदो। कराची में अगर एड़ो सेटअप आणो आहे त सिंध जी गवर्नमेंट हैज टू अप्रूव दैट। Yeah, of That's the course. constitution, that's democracy. That's the exactly, yeah. ये तरीको आहे, This is बिल्कुल। how things are. हाँ, this is- हाणे right, हाणे the question now this is where ethnicity वारो question जेको आहे न सोचो थो वञे हाणे त जेको सो सिंध लेवल जेके आहिनि से एथनिक सिंधी जेके आहिनि, सिंधी स्पीकिंग जेके आहिनि, उन्हनि उनजी मेजॉरिटी आहे, उहा कॾहिं बि अहिड़ी गवर्नमेंट अलाउ कोन कंदा, न त उन्हनि गवर्नमेंट खे नेक्स्ट टाइम वोट कोन मिलंदो अगरि उहा गवर्नमेंट सिटी जेको सो जीअं पंहिंजो अरबाब रहीम हो त उहो ही प्रिजाइडेड ओवर दिस एम्पावरमेंट ऑफ सिटी गवर्नमेंट, त उनखे पार्लियामेंट जे अंदरि मूं त जुतो लॻो कि वञी उनखे जुतो हयो, ठीकु आहे न, ऐं उनखे ॿियूं भले ई गारियूं मिलंदियूं रहियूं कॉन्स्टेंट बेसिस ते, काफ़ी ओपनली। पर ॿिया बि रीज़न हुया, आई मीन अरबाब गुलाम ॿिया रहीम बि खे रीज़न जूता हुआ, जूता लॻाइण जा ॿिया बि खोड़ रीज़न्स हुया, इहो बि लॻो हूंदुसि रीज़न, जेको पर बि ॿिया बि डिक्टेटर, रीज़न हूंदुसि। हा, जेको बि कंहिं डिक्टेटर जे अॻियां माण्हुनि खे कॉम्प्रोमाइज़ करे उनखे उहो ई गारियूं पवंदियूं आहिनि। पर द पॉइंट इज़ त दे वॉन्ट बी पॉपुलर, ठीकु है ना। अगरि का डेमोक्रेटिक पार्टी आहे, मिसाल तौर पीपी आहे, त दे हैव टू रिस्पेक्ट विशेस ऑफ पीपल। ठीक है, हिकिड़ी थ्योरी आहे या त ईअं आण कोन ईंदा। हा न न, पर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। एक्चुअली जेको पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन आहे उनजो इहो जेको लोकल बॉडीज़ जो जेको सिस्टम आहे न, उहो हर प्रोविंस खे ख़ुदि डिसाइड करिणो आहे। एग्जैक्टली, त पंजाब पंहिंजे हिसाब सां डिसाइड कंदो, बलूचिस्तान पंहिंजे हिसाब सां डिसाइड कंदो, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध जी जेका गवर्नमेंट आहे, जेका सिंध जी प्रोविंशियल गवर्नमेंट आहे, उनखे डिसाइड करिणो आहे लॉ पास करे सिंध असेंबली मां त बाबा असांजे शहरनि खे लोकल लेवल ते कीअं असां गवर्नेंस ॾींदासीं। ऐं उहो हिन वक़्तु लॉ पास जेको लास्ट थियो आहे उनमें उहो जेको सिटी एडमिनिस्ट्रेटर्स वग़ैरह जो जेको आहे उन सिस्टम आंदो आहे, जेको इट्स सिमिलर टू जेको पहिरियों सिस्टम हूंदो हो, माना जेको DMG ग्रुप हूंदो हो, CSS ऑफिसर्स जो, उन सां सिमिलर आहे। पर बेसिकली थोरो ब्यूरोक्रेटाइज़ वधीक करे छॾियो आहे। बेसिकली पीपल्स पार्टी जो जेको लेटेस्ट जेका इटरेशन आहे हिन शइ जी, उहा इहा आहे त उन्हनि ब्यूरोक्रेसी ते वरी वधीक ज़ोर विधो आहे ऐं जेको पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे उनखे घटि करण जी कोशिशि कई आहे। जेको लास्ट जेका इटरेशन आहे हिन लॉ जी, उहा इहा बीठी आहे। सिंध में पंजाब वारनि जो पंहिंजो सिस्टम आहे, सिंध जो इहो सिस्टम आहे। सही सही। कराची में जेको आहे न, त जेको जेका नौकरशाही आहे, जेका ब्यूरोक्रेसी आहे, उहा उनजो चङो भलो इन्फ्लुएंस आहे हिन वक़्तु गवर्नेंस जे डिसीजंस वठण में, which may or may not be a good thing. अलॻि डिबेट थी वेंदी त उनखे उहो करणु खपे या न, but that's what things are. See, now the question is that if we want to, now this is very good, ठीक है ना, ये सुठो पाके कवरेज में तो हाणे छा सेटअप है, but if people of Karachi are not happy with that, ठीक है, majority again they are not happy, तो उन जो हिकिड़ो तरीको इहो आहे त you continue with the protest, ठीक है, तव्हां चओ त असां हिन गेम जो हिसो ई कोन था थियणु चाहियूं, असां PTI अचे, PML काफ लीग अचे, माना शेख रशीद खे वोट ॾेई छॾंदासीं, पर असां पीपी खे वोट कोन ॾींदासीं, न को PPI ज्वाइन कंदासीं, ठीकु है, भले इमरान खान अचे, भले ज़िया जो पार्ट 2 अचे, असां उनजी पार्टी ज्वाइन कंदासीं, पर PPI खे ज्वाइन कोन कंदासीं, ठीकु है, हिकिड़ो ई तरीक़ो आहे। ॿियो इहो आहे त बाबा yes we see how we can bring about change, let's join. PP doesn't stop Urdu, na unji ka bhi माना लीगली त वो कौन थी ब्लॉक करे, पर जी MQM में if you are not an Urdu speaker you are relegated to a very low position, ठीक है, एडियो या माना त हियर से में या वेल नोन है, ठीक है, पर मतलब जेके माण्हू नथा अचनि पीपल्स पार्टी में, sorry, PP में इहो माना हो, PP is not even known for that kind of attitude, ठीक है ना,
PP welcomes हाँ Urdu speakers. आई In एम fact, बि उनजी सेइंग काफ़ी जीअं जेके डिस्कशंस हाँ जेके आहिनि वो पाण उर्दू में हाणे थींदियूं पाण आहिनि. तो ई पाण घणेई ॻाल्हियूं त बाबा जेको आहे ठीकु आहे न? पीपल्स पार्टी जूं हा जेके मुर्तज़ा वहाब जीअं थियो हा उहो जेको आहे उर्दू स्पीकिंग फैमिली मां अचे पियो त हा मतिलबु पीपल्स पार्टी में मां तोसां बिल्कुलु एग्री थो कयां त उहे वधीक जेके इनलाइटेड आहिनि हिन बारे में एथनिकली पर पोइ पर ताड़ी त पोइ बि जेको आहे ॿिनि हथनि सां वेहे थी हा न त कुझु माण्हू ईंदा न पिया हूंदा कुझु त को मसइलो त हूंदो त पीपल्स पार्टी वारा बि थी सघे थो एतिरी कोशिशि न कंदा पिया हुजनि इंक्लूसिव थियण में राइट सो दैट माइट बी एन इशू. ठीकु आहे न? उहो त हैंगओवर आहे न बिल्कुलु. छो जो जेको वॾेर की मेंटेलिटी आहे या वॾेर को निज़ाम आहे, ठीकु आहे, हा उहो PP जे अंदरि हिकिड़े वायरस वांगुरु हुन में चोटियल आहे. ठीकु आहे? हा कैंसर वांगुरु. वायरस त अञा माना इज़ी थींदो, उहो छॾियो वञे. कैंसर वांगुरु चोटियल आहे PP खे. उनखे शेक ऑफ करणु PP जो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे. आई थिंक दैट्स वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लम्स. ठीकु आहे न? हिकिड़ो अगरि रूम भरियल आहे वॾेरनि सां, ठीकु आहे, ऐं जिनजो हिकिड़ो तमामु कॉन्डिसेंडिंग एटीट्यूड आहे टुवर्ड्स एनीबडी हू इज़ नॉट हिमसेल्फ वॾेरो फ्यूडल, त उन में जेको कराची जो पढ़ियल लिखियल माण्हू ईंदो उन रूम में, ही विल नॉट फील कंफर्टेबल. ठीकु आहे न? ही विल नॉट फील वेलकम. त दैट इज़ अ प्रॉब्लम, राइट? दैट हा हैज़ टू बी एड्रेस्ड. मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे हिन में सिर्फ़ु हिकिड़ी मां ॿियो पॉइंट में ऐड कंदुमि उहो इहो त यार जेके पार्टीज़ आहिनि न पंहिंजूं पॉलिटिकल पार्टीज़ उहे फंडामेंटली हुननि जो स्ट्रक्चर थोरो अनडेमोक्रेटिक आहे कंहिं हद ताईं. मतिलबु इहो हिकिड़ो जॾहिं पार्टीज़ जे ॾिसो न अंदरि बाबा, हा बेनज़ीर खां पोइ केरु थियो चीफ, राइट? हा त जेके पार्टीज़ डेमोक्रेटिक हूंदियूं आहिनि न वधीक या वधीक इंक्लूसिव हूंदियूं आहिनि उहे पोइ दे कैन ईज़िली जंप ओवर कम्यूनल लाइन्स. ठीकु आहे न? त बाबा रूल्स मौजूदु आहिनि. दीज़ आर द रूल्स ऑफ द रोड. दिस इज़ हाउ आई मेक प्रोग्रेस. असांखे मूंखे पंहिंजे पीयर्स खे जेको आहे कन्विंस करिणो आहे हुनखे लीड करिणो आहे न माना रूल्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि. डेमोक्रेटिक नॉर्म्स आहिनि पार्टी जे अंदरि. पार्टी खां ॿाहिरि जी ॻाल्हि नथा कयूं, पार्टी जे अंदरि जी ॻाल्हि था कयूं. त उन्हनि पार्टीज़ में इहे जेके न मिक्सअप एथनिक मिक्सअप सुठे नमूने थींदो आहे. जमात इस्लामी आहे उहा तमामु इंटरनली काफ़ी डेमोक्रेटाइज़्ड आहे इहा पार्टी. उहे पाण में जेको अमीर अथनि जेको बि ईंदो आहे हिननि जो उहो इलेक्ट कंदा थी. हुनजी जेका आहे इलेक्शन थींदी थी अमीर जी न थींदी आहे पर विद इन द एथनिक लाइन्स ते पार्टी. वरी बि आहे. पर जमात इस्लामी में हर एथनिक कम्युनिटी जा माण्हू थी न पर हुन में डोमिनेंट एथनिसिटी जो कॉन्सेप्ट आहे जमात इस्लामी में. इनफैक्ट जेको जमियत आहे, आई टेल यू वन थिंग वेरी इंटरेस्टिंग. जमियत जेको स्टूडेंट विंग आहे जमात इस्लामी जो, उन जो हेड हमेशह और हैज़ बीन फॉर द मोस्ट पार्ट हैदराबादी माइग्रेंट, हैदराबादी दखन. अच्छा इन हद ताईं बि इन में ॾिसण जमात इस्लामी हेवीली उर्दू जेके इंडियन माइग्रेंट्स आहिनि न उन्हनि जे डिसेंडेंट्स उन्हनि ते बेस्ड पार्टी आहे. त उन में तमामु मुश्किल आहे त ॿियूं एथनिसिटीज़ जेके आहिनि से प्रोग्रेस करे सघनि. It has been like that for a very long time. जमात इस्लामी खे एमक्यूएम जी बी टीम चवंदा अथई. पर It's मां true. It's true. That's what they call it. मां इहो ॾिसां पियो त हुननि जो लास्ट जेको आहे जेको अमीर आहे उहो केरु हुयो जमात इस्लामी जो. आई एम ट्राइंग टू फाइंड. हिकिड़ो सेकेंड ॾे मूंखे. हुनजो अमीर केरु आहे जेको अजय आहे जो मुंहिंजे ख़्याल में हिकु त हाफ़िज़ नईम उर रहमान हिन वक़्तु आहे. ख़ैर चलो पाण हाणे साइड ट्रैक थी वेंदासीं त पर ख़ैर इंक्लूसिव पार्टीज़ जी ॻाल्हि हले पई पंहिंजी. मेन ॻाल्हि इहा आहे त यू नो ठीकु आहे न इंक्लूसिव थियण लाइ हा डेमोक्रेट आई टोटली एग्री न डेमोक्रेट थियणु घुरिजे. पर इवन अगरि टॉप लेवल जेका लीडरशिप आहे उहा डेमोक्रेटिक कोन्हे. ठीकु आहे न? एब्सोल्युटली बेसिकली हू हेरिडिटरी आहे. त कांग्रेस पार्टी बि त ईअं आहे न इंडिया में, पर उनजी काफ़ी ब्रॉड बेस आहे ऐं कट्स अक्रॉस ethnic lines. So they can PP can try to do that. ठीक है ना? Try to remove obstacles for other ethnicities to join and have their say. Feudalism is one of the biggest obstacles for. I wouldn't feel comfortable working with hardcore feudals. I wouldn't want to. Would you want to?
न न पढ़ियल लिखियल माण्हू कॾहिं बि कोन करणु चाहींदो उन्हनि सां कमु। हा अगरि पाण चई सघूं था त माना यू कैन मेक एन आर्गुमेंट त मुराद अली शाह अब एक फ्यूडल फैमिली मां अचे थो, पर हुनजो हाव भाव ताव फ्यूडल न आहे, ठीकु आहे न, मेंटेलिटी फ्यूडल न आहे। You can make arguments with him, you can discuss things with him, he's an intelligent person, ठीक है। उन्हनि जी इलाही खोट आहे, इलाही खोट आहे। हिकिड़ा अहिड़ा बि नई जेके जनरेशन आहे उहे अहिड़ियूं आहिनि जेके ॿाहिरां पढ़ी बि आयूं आहिनि, पर उहे दे आर स्टिल डीपली फ्यूडल्स। त मसइलो इहो जो उन्हनि खे माना उनजो मसइलो इहो कोन्हे त उहे पढ़ी अचनि त उहो सही थी वेंदा। मसइलो इहो त फ्यूडलिज़म खे एड्रेस करणो पवंदो, which people dare not do it, yeah, it doesn't dare to do it। त हिकिड़ो इहो आहे जो उन्हनि जो राह हमवार थिए। सॉरी यू गो अहेड, कुझु चए। न मां उहो ई चवां पियो त फ्यूडलिज़म त हाणे हुनमें उहो हिकिड़ो मसइलो हुनजो सॼी लैंड रिफॉर्म्स ते ॻाल्हि अची वेंदी वरी, त लैंड रिफॉर्म थियणु खपे, पर लैंड रिफॉर्म एक्चुअली ऑन पेपर थियल आहे, पर पोइ इंडिविजुअल्स वटि 30,000 एकड़ ज़मीन आहे। हा पर ॾिस न ॿियूं बि शयूं आहिनि न, अगरि विल हूंदी न त वी कैन एटलीस्ट मेक फ्यूडलिज़म अनकंफर्टेबल और मेक फ्यूडलिज़म जो इमेज जेको आहे उहो हीअं त फ्यूडलिज़म जो इमेज बि सही कोन सुठो आहे, इमेज खे ख़राबु कोन थो थियणु ॾिए केरु। मिसाल तौरु माण्हू रुॻो इहो पब्लिश करे स्टेटिस्टिक्स केतिरा माण्हू हारी आहिनि, ठीकु आहे न, इहे स्टेटिस्टिक्स तव्हां पब्लिश कयो, या तव्हां लॉज पास करे छॾियो, भले हुनखे इन्फोर्स न कयो, पर लॉज पास करियो त हारियुनि जी मिनिमम वेज हुजणु घुरिजे ऐं उन्हनि जो हेल्थ केयर सपोर्ट हुजणु घुरिजे, समथिंग लाइक दैट, कुझु त तव्हां करियो न। त एटलीस्ट ॾिसण में त अचे न माण्हू खे बाबा दिस इज़ समथिंग बैड दैट्स हैपनिंग। हींअर त हिकिड़ी तमामु सुठी शइ आहे, बीइंग वॾेरो इज़ अ गुड थिंग, इट्स नॉट अ बैड थिंग एट ऑल। हा पर उहो वरी अगेन वरी पाण ॿिए पासे लाइ वेंदासीं, स्टेट मशीनरी जी एब्सेंस जेका आहे उहा मोटिवेट थी करे पई द नीड फॉर दीस काइंड ऑफ अथॉरिटी फिगर्स इन दीस रीजन्स। जॾहिं तव्हां वटि ॿियो कोई फॉर्मल गवर्नमेंट गवर्निंग सिस्टम न आहे, जेकॾहिं तव्हांजो कोई डिस्प्यूट थिए थो न घोटकी में के ॿिए माण्हू सां, तव्हां जेकॾहिं कोर्ट सिस्टम जे थ्रू वेंदव त तव्हांखे साल लॻी वेंदा कंहिं रेज़ोल्यूशन जी पुॼिदे, ठीकु आहे न। तव्हांखे वरी त लोकल तव्हांखे माण्हू खपनि जेके तव्हांखे ॾाढा मुड़ुस जंहिंखे चइजे, त उहो कुझु चङा मुड़ुस जंहिंखे चइजे, ॾाढा मुड़ुस न चवणु खपे, चङा मुड़ुस जंहिंखे चइजे, उहे वरी तव्हांखे कमु कराए ॾींदा। चङा मुड़ुस घणे भाङे रिच फ्यूडल्स हूंदा आहिनि जेके हुन लोकल एरिया में जेके अचनि था पिया। दैट्स वेयर यू गो इफ यू आर इन घोटकी तव्हां मारनि में वञो था, मारनि खे चओ था भाउ प्लीज़ खान साहब असांजो मसइलो थियो आहे, कैन यू प्लीज़ हेल्प अस आउट। I mean, this is the reality of the situation. And उनखे तूं पॉजिटिव चईं या नेगेटिव चईं, again this is what it is, right? No, उनजो ख़ैर again as you said a different debate थी वेंदी, it will not be Karachi, so let's maybe that's a different day, different topic. पर कराची जे बारे में ॿियो को वेंदे वेंदे कोई ख़्याल ध्यान में हुजे? यार ऑलरेडी वेंदे वेंदे थोड़ा टाइम जल्दी गुज़री वियो। But I think Karachi, to complete my point, the Karachi is, if you want to bring about change, you have to be part of this part. Okay? Now, the problem is how we view different ethnicities. Because there's this concept of Muhajir in quotes, okay? And Muhajir as an identity, not as a status. So yeah, 50s में जिनके Muhajir जो status count as Muhajir count करे हुए हो, that was because they actually migrated, that those very individuals migrated from India to Pakistan. But उनके descendants can never be Muhajirin, ठीक है ना? They are Sindhis. They were born here, ठीक है ना? They were raised here. They are Sindhis. If they don't want to be called Sindhis, still Muhajir is a wrong label. जो Muhajir सां us versus them mentality ठहे थी। अगर Muhajir label न हो दो, it's a fake identity, created identity है ना? MQM खे enforce कयो, माना through sheer violence they brought about this identity Muhajir and enforced on people, convinced them that this is a real thing. जो अॼु बि काफ़ी conversations में सिंधी भी चवंदा आहिनि भाई महाजर हीअं था कनि, या महाजर पे पाण चवंदा आहिनि मैं महाजर हूँ, राइट? त इहो it wasn't even a thing. ऐं छा जो as we were discussing before, काफ़ी माण्हू इंडिया जे डिफरेंट पार्ट्स में आया आहिनि, ईंदा रहिया आहिनि, इवन 70s ताईं बि ईंदा रहिया आहिनि। 47 में कोन थी रुगो माइग्रेशन, त काफ़ी माण्हू तमिलनाडु मां आहिनि, चेन्नई मां आहिनि, ठीकु आहे न?
मद्रास में, so they are Tamils, ठीक है, तमिल मुस्लिम्स आहिनि उहे। हाणे तमिल लैंग्वेज जेका हिस्ट्री आहे, वन ऑफ द फ्यू सर्वाइविंग क्लासिकल लैंग्वेजेस। तमिलनि जी एम्पायर साउथ ईस्ट एशिया ताईं हूंदी हुई, हेॾी वॾी हुनजी हेरिटेज आहे, उहो सभु ड्रॉप थी वियो, सभु ज़ीरो आउट थी वियो। बाबा तव्हां हाणे महाजर आहियो, तव्हां उर्दू ॻाल्हाईंदो ऐं तव्हां सभु मुस्लमान आहियो। वरी अचूं था हैदराबादी जेके आहिनि, त हैदराबादी जेके हैदराबाद इंडिया वारो, ठीकु आहे, त उहे जेके इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि जो अलॻि प्राइड आहे, छो जो उन्हनि जी अलॻि हिस्ट्री आहे, वेरी डिफरेंट फ्रॉम दिल्ली जा जेके आहिनि ओरिजिनल जेके माइग्रेंट्स। छो जो हैदराबाद जेके उन्हनि फाइट कयो। वरी केरला जा ॾिसो मुस्लमान आहिनि, उहे बि आया आहिनि पाण, टीपू सुल्तान वग़ैरह, इहे तव्हां देवर लाइक उन्हनि जी उहा हिस्ट्री आहे, दे रियली फॉट अगेंस्ट ब्रिटिश, ठीक है, rather than just laying their arms like they did in Lucknow etc. त इन्हनि जो दे आर, उन्हनि जो पंहिंजो प्राइड आहे, but they have been told त बाबा हाणे तेलंगाना हैदराबाद जेको आहे तेलुगु उन जी लैंग्वेज आहे, they were told बाबा तव्हांजी का लैंग्वेज कोन्हे, का हिस्ट्री कोन्हे, तव्हां सभु हाणे मुस्लमान आहियो, ठीकु है, राइट। वरी लखनऊ जी अलॻि हिस्ट्री आहे, लखनऊ जो अलॻि कल्चर आहे, दिल्ली जो अलॻि आहे, they are all different. They've been told that you are nothing but you are Mahajar and you speak Urdu. That is the gross, माना हेॾो वॾो कत्लेआम थिए पियो, हेॾी हिस्ट्रीज जो, हेॾे कल्चर जो, जेको केॾो पाण बेनिफिट कनि। छो जो you grow stronger by absorbing, माना सिंध can grow stronger by absorbing these different cultures, ठीक है ना। मे बी सिंधी लैंग्वेज इवॉल्व थिए हा, अगरि पाण खे हिन सॼे सिचुएशन खे ईअं अप्रोच करियूं हा, त भाई हीअ हैदराबादी आहिनि, हीअ हिते जा आहिनि, हिते जा आहिनि, त सिंधी लैंग्वेज केॾी ग्रो करे हा, केॾो पंहिंजो कल्चर ग्रो करे हा, ठीक है ना। पाण वी वुड हैव बिकम मोर पावरफुल, द होल एवरीबडी वुड हैव बेनिफिटेड, जेके माइग्रेट करे आया, जेके हिते जा आहिनि, हिकिड़ी इंटीग्रेशन थी आहे, हिकिड़ो नई शइ उभरे आहे। इट नेवर हैपेंड, राइट, बिकॉज ऑफ दिस आउटर शेल जेको महाजर अची वियो, एंड दैट क्रिएटेड अस वर्सेस देम मेंटेलिटी। ऐं बाबा हाणे उन मेंटेलिटी जो हिकिड़ो साइड इफेक्ट इहो आहे, दे डोंट सी पीपी एज देयर पार्टी, they're not willing, right, and they don't want to join it. Now if that is the way you want to play it in a democratic society, it is very hard. Let's see how we can have more people from Karachi running the affairs of Karachi. I don't know really. तोखे ख़बर आहे कुछ? न, मूंखे आई थिंक इट्स अ वेरी, मां उहो ई सवाल मुंहिंजे ख्याल में रहिजी वेंदो अॼु जे एपिसोड में, त इन जो मसइले जो हल वी कांट जेको आहे फाइंड इन अ पॉडकास्ट एपिसोड परहैप्स, पर मसइलो तुंहिंजो मसइलो पाण इहो ई एग्री कयूं था, पर पाण प्रॉब्लम खे एटलीस्ट साॻे नमूने भई डिफाइन था कयूं पिया। त मसइलो इहो आहे त जेका लोकल जेके माण्हू रहिया पिया आहिनि कराची जा, उहे कीअं उन्हनि खे गवर्नेंस में इंक्लूड कयो वञे, त जीअं उहे माण्हू एम्पावर्ड फील कनि त यार हा असां हिते जेके माण्हू असांजो कमु करनि था पिया, उहे एक्चुअली असांजे इंट्रस्ट खे रिप्रेज़ेंट करनि था पिया, ठीकु आहे न। That's right. हा, कंहिं नमूने इहो जेसि ताईं फेथ क्रिएट न थींदो, तेसि ताईं जेके मसइला आहिनि शहर जा, उहे में बि हल न थी सघनि। छो त मसइलनि में तो चवाणी एथनिसिटी तमामु डीपली इम्बेडेड आहे, त उनखे हेड ऑन कंहिं नमूने एंगेज करणो पवंदो उन टॉपिक खे, अवॉइड नथा करे सघूं पिया। That's right. I mean, we have to move on from ethnicity. Ultimately, we have to move towards integration, not away from integration. ठीक है ना? Solution इहो ई आहे, we move towards. हाणे what stops us from integration are thinking like असां मुहाजिर आहियूं या असां सिंधी आहियूं. Right? That sort of thinking is bad, right? Counterproductive आहे बिल्कुल। We have to think about हल में जेको आहे इंक्लूड नथी करे पई, को कंट्रीब्यूशन आहे हुन जो सॉल्यूशन जी तरफ। I mean there is an identity crisis, ठीक है ना? That's why you would manage an identity crisis, though you want to hang on to anything, even if it's a fake identity like Mahajar, ठीक है? It's a created, manufactured identity, ठीक है? You want to hang on to that, but you want to hang on to identity of Jamaat Islami, which is very Islamic and सब मुसलमान हैं, ठीक है ना? छो जो जेका कराची में इंडिया में माइग्रेंट्स आया उन्होंने दे वियर्ड बिटवीन जमात इस्लामी, वोटिंग फॉर जमात इस्लामी, and then voting for APM, so MQM,
हाँ, पर उन ये उन एक्सट्रीम्स रहे ना पर उन जा हिस्टोरिकल रीजंस आहिनि भाई, जिन माण्हुनि माइग्रेट कयो हुयो नॉर्थ इंडिया मां या रेस्ट ऑफ इंडिया मां, उहे आया घणा माण्हू अहिड़ा हुया जेके मोटिवेटेड हुया बाय रिलीजियस रीजंस, राइट? त घणा माण्हू जेके एतिरा मोटिवेटेड न हुया उन्हनि रीजंस मां, दे डिसाइडेड टू स्टिक बैक, जिथे उहे हुया उते ई रहिजी विया। आई मीन जेका सिलेक्शन थी, बेसिकली मां इहो थो चवां त विदिन मुस्लिम कम्युनिटी विरहाङे जे वक़्तु हिकिड़ी सेल्फ सिलेक्शन थी हुई। जिन माण्हुनि पंहिंजे पाण खे फील सेफ न कयो, उहे हलिया हुया हेॾे हिन तरफ़, या बांग्लादेश या पाकिस्तान जी तरफ़। ऐं घणा माण्हू जिन चयो त यार ठीकु आहे, फॉर वट एवर एक्स वाई ज़ी रीज़न वी कैन सर्वाइव हियर वेयर वी आर, उहे रही पिया हुते। अॼु टू दिस डे इंडिया में जेकॾहिं एब्सोल्यूट नंबर ऑफ मुस्लमान पाण ॻणियूं त इंडिया में वधीक आहिनि पाकिस्तान खां अॼु बि, ठीकु आहे न? हाँ हाँ त बिल्कुल पर पाकिस्तान जे अंदर हिननि जो जेको वोटिंग पैटर्न है या आइडेंटिफाई करण जो जेको आहे उहो मिसाल तो जमात इस्लामी was kind of filling that gap of identity for a long time, yeah, until MQM came along. वो MQM वो void fill कयो through Muhajir identity. पर जमात इस्लामी still is a linguistically based organization, ठीक है? वो claim करे थी इस्लाम जी, पर they are also जेके migrants आया हुआ उनजे descendants, they also uphold those same linguistic principles जेके MQM भी करे थी. Again, it comes down to that is an identity crisis. These are signs of identity crisis. Like when you say anything but Sindhi, that's an identity crisis, right? I don't even want to be Keralan or Hyderabadi or whatever, Lucknowi, Hangoli. As long as I'm bhale phure chhadyo par mukhe Sindhi na chaho. Right? That is identity crisis. That is not rational. That doesn't make a lot of sense. Right? So that to me seems like one of the fundamental issues, where you have a traumatized population which is like in a crisis situation, जिको खबर कोने था, फिर पाने place को back करे सगन. And you don't have a party which helps that. You don't have a party in power which helps them in any way. In any way, exactly. तो वो पूरी जेका No, PP doesn't help them, right? हाँ, I agree to क्या हुआ. पर इन में हिकिड़ो ॿियो, just again, I think we should conclude the episode पर मां सिर्फ, and I'll take your input on this too. तो maybe पाण खे अहिड़ी तरफ़ वञणु खपे जंहिंमें माण्हुनि जी multiple identities हुजण जेको आहे न, उन में कोई मसलो न हुजे. Maybe that's the place to strive for. त बाबा तव्हांजी फैमिली माइग्रेट करे पई अची सघे थी, ऐं तव्हां सिंधी बि थी सघो था पिया. Those two things are not in conflict. मिसाल तौर, but it doesn't have to be either or. माने बाइनरी चॉइस जी ज़रूरत नाहे. कुझु शयुनि में तव्हां रिलेट कयो उन्हनि माण्हुनि सां जंहिंजी फैमिलीज़ माइग्रेट थी आयूं, ऐं कुझु शयुनि में तव्हां रिलेट कयो उन्हनि माण्हुनि सां जेके सिंध पैदा थिया, जेके सिंध जा आहिनि, लोकल पैदा थिया आहिनि. माना इन्हनि ॿिनि आइडेंटिटीज़ में मतलब कॉन्फ्लिक्ट हुजण जी ज़रूरत कोन्हे. मतलब जीअं तूं ऐं मां जूं ॿियूं बि कई आइडेंटिटीज़ हूंदियूं आहे न, पाण सिर्फ़ु सिंधी न आहियूं, पाण ॿियूं आइडेंटिटीज़ बि आहिनि जेके पाण जंहिंमें पाण ट्रैफिक कयूं था पिया, या जेके पाण एब्जॉर्ब कयूं ॾिसी ओवर अ पीरियड ऑफ टाइम. के माण्हू के हॉबी सां आइडेंटिफाई कंदा आहिनि, के माण्हू के मज़हब सां कंदा आहिनि. त उहो मतलब that's the But that's the thing. So here's the thing, right? Very simple, stupid maybe example, but I think it does analogy ॾाढी apply करे थी. वो ये है त तव्हां खंड जो हिकिड़ो वॾो ब्लॉक खणो, ठीकु है? उनखे वो खीर में तव्हांखे इलाही टाइम लॻंदो हुन मिक्स करण में, but if you grounded sugar हूंदी त उहा जल्दी मिक्स थी वेंदी. If you have this larger monolith, ठीक है ना? It's very hard to subsume. It's very hard to kind of integrate. हाँ, पर अगेन मुझे Because ख्याल that में forms that boundary, ठीक है ना? हाँ, उनमें ज़िम्मो अगेन आई थिंक पाण घुमी फिरी पीपल्स पार्टी ॾे या रखंदासीं. वरी आई थिंक आए त खण, मां त खणंदुमि, तूं खणी कोन खणी, त उहो कंहिं न कंहिं नमूने उन्हनि जी ज़िम्मेदारी हाणे बणिजे थी. त आफ्टर हैविंग बीन इन पावर सिंस 2008, अब हाणे 2021 अची वियो. नाउ लाइक दे शुड मेक सम कॉन्क्रीट प्रोग्रेस टुवर्ड्स डूइंग दीस थिंग्स जेके पाण ॻाल्हायूं था पिया. I mean, on ground उनके प्रोग्रेस करण घुरिजे, yes, ठीक है ना?
and but more than that it's a social and ethnic problem, ठीक है ना? उनके address करना, they have not taken any steps at all. Doesn't seem like they've taken any steps at all. Any मजे steps. खाली If anything, they've made it worse. वो यहाँ अवॉइड करना है ना, एंड दे आर मेकिंग इट वर्स। तो मां एग्री तो क्या तो जेको उन्हनि जो कॉन्टेक्ट आहे पोएं 10 सालनि में, उहो हाणे आई थिंक एटलीस्ट अगेन हाणोकी जेका लास्ट 2-3 सालनि में पीपल्स पार्टी थोरो गवर्नेंस ते उन्हनि ध्यानु ॾियणु वधीक शुरू कयो आहे। पर लेट्स सी, आई मीन अल्टीमेटली ॿुधाए आइडेंटिटी पंहिंजी जॻह ते फैक्टर हूंदी आहे, पर माण्हू जेके आहिनि न, इफ यू आर अ सिटीजन लिविंग इन कराची, यू वांट डिलीवरी, तुंहिंजा मसला हल थियणु खपनि यार। आई मीन इफ एनी टाइम इट रेन्स, You need representatives, right? You need people who can join the power. मां इहो चवां थो त पीपल्स पार्टी वटि सभिनी खां आसान तरीक़ो इन्हनि आइडेंटिटीज़ खे सबस्यूम करण जी जेकी ॻाल्हि करी पियो न, या मर्ज करण जी ॻाल्हि करी पियो, उहा इहो आहे त उहे एक्चुअली डिलीवर करनि ऑन गवर्नेंस। जेकॾहिं गवर्नेंस सां डिलीवर कंदा न, त ॿिया मसला पोइ हल थियणु शुरू थींदा। इफ दे डिलीवर त स्टेक होल्डरशिप क्रिएट थींदी न। Maybe that's the way to do it. Yeah, maybe that is, I mean, they are doing some things right now, ठीक है ना? हाणे जीअं जेको रेलवे वारो आहे उनमें कुझु कनि पिया, ॿियो ॿुधो आहे सी व्यू ते ही कुझु टूरिज्म वारो सही कंदा, ठीक है? त they are doing some things, but they are also held back by stronger interest, ठीक है ना? जेके सेल्फ इंटरेस्ट इन माण्हुनि जो आहे, जेके पावर जॉइन कनि था पंहिंजे पाण खे अमीर करण लाइ, ऐं दैट काइंड ऑफ स्टफ, यू नो। त so they, I think that is a big problem. That is a more fundamental problem, ठीक है? जो पीपी द हिकिड़ो ओल्ड जनरेशन आहे, पोइ न्यू जनरेशन आहे, त हाणे जेका ज़रदारी टाइम में पीपी हुई, हाणे बि ज़रदारी जो ई टाइम आहे, पर हू एतिरो हैंड्स ऑन या ऑपरेशनल कोन्हे। The PP may already you see some refinement. So who knows? Maybe things change. I don't know. But जेके fundamental issues पाण डिस्कस कया, feudalism जो हो या integration जो जेके ॿिया मसला आहिनि, it doesn't seem like PP is doing much on that front. Well, they should be. Or deliver कनि, जीअं तो चयो straight forward ठक कम ई मसलो ई हल थी वञे, deliver कनि, माण्हू खे यकीन डेवलप थी वञे, ऐं पोइ That's no problem. चलो इन उम्मीद ते अॼु जो एपिसोड खे रोकियूं था, वरी मोकिलाइणी कोन्हे, सदाईं गॾु। ओके खुदा हाफ़िज़।